अॻिते वधे हाणे अरण्य कांड यानी जंगल जो अरण्य चइबो आहे जंगल खे। हाणे अञा गहरे जंगल में भगवान आया आहिनि। हिते भगवान हिकु ॾींहुं वृक्ष जे हेठों वेठा। आहा केॾा दयालु आहिनि भगवान ऐं केतिरो आदर कंदा आहिनि। शिव भगवान कथा था ॿुधाइनि त आसन लॻाए करे माता पार्वती खे साम्हूं विहारनि था ऐं प्रेम सां आदर सहित चवनि था श्रवण कयो। शिव भगवान लिखियल आहे कि पार्वती माता के बैठाए सादर यानी आदर सहित विहारियो आसन ॾिनो। ऐं राम जी हाणे ॾिसो छा था कनि, पंहिंजे हथनि सां गुल तोड़े करे माता सीता जो श्रृंगार था कनि पंहिंजे कर कमलनि सां। आहा सीता माता चए थी हे गुल न आहिनि, करोड़नि अनमोल हीरनि मोतियुनि खां बि मूंखे वधीक आहिनि कि तव्हांजे कर कमलनि सां मूंखे गुल मिलिया। हे स्वामी हिकिड़ी पतिव्रता स्त्रीअ जे लाइ इन खां वधीक कोई खजानो न हूंदो आहे, इन खां वॾी कोई ख़ुशी न हूंदी आहे कि उहा पतीअ सां गॾु रहे, पति जो प्रेम हुजे। एतिरे में राजा इंद्र जो पुटु आयो, केरु? जयंत। चओ हरे राम। उन चई मां ॾाढी महिमा ॿुधी आहे त भगवान आया आहिनि, हे भगवान आहिनि रघुनाथ, अॼु उन्हनि जी परीक्षा वठी वञे। हे त कोमल था लॻनि, सुकुमार था लॻनि। मां त राजा इंद्र जो पुटु आहियां, बलशाली आहियां, देवता आहियां, त छा कई चालाकी कई, काम जो रूप धारण कई। चओ हरे कृष्ण हरे कृष्ण। ऐं राम जी वेठा आहिनि हिकु तरफ़ प्रेम सां, ऐं सीता माता वेठी आहे। अची करे सीता माता जे चरण में जोर सां प्रहार कई, हिकु बार ॿियों बार खून जी बूंदूं वही आई। एॾो कोमल चरण माता जो, उहो जो थोड़ी सी खून निकिती राम जी नज़र पई, भगवान तुरंत ओॾी महिल उथिया। चओ हरे राम हरे राम। तीर न खयो, तीर जे जॻह ते बसि हिकिड़ो खणी करे, हिकिड़ो जीअं तिनको हूंदो आहे खणी करे पोयों छॾियो। हाणे त उन जयंत जी हालत ख़राब थी वई। ईअं लॻो कि ब्रह्मास्त्र बि इन जे साम्हूं कुझु कोन्हे, त मूंखे जीअरो जलाईंदो। वठी उॾामियो। राजा पंहिंजे पीउ ॾे वियो, इंद्र ॾे। राजा इंद्र चईसि जयराम जी की तूं मुंहिंजो पुटु आहे, हिसाब किताब रिश्ता नाता पोइ हे राम जी जो हे जेको अचे थो पियो, हे अस्त्र खां घटि न आहे, इन खां कोई न करे सघंदो, हुनजो वचन ई काफ़ी आहे। हे पूरो स्वर्ग हली वेंदो नरक में, तूं अहिड़ो अपराध करे आयो आहे। सिधो ब्रह्मलोक वियो, ब्रह्मा जी बि हथ मथे करे छॾिया। वरुण लोक, अग्नि लोक, इंद्र लोक, सभु लोक घुमी घुमी करे आयो। चवण लॻो अॼु बसि मुंहिंजो नष्ट थियणु, मृत्यु पकी आहे। एतिरे में रस्ते में केरु मिलिया? असांजा गुरु बाबा नारद जी महाराज। छा चयूं? नारायण 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 नारायण। चरणनि ते किरी पियो। हे ब्रह्म ऋषि, हे देव ऋषि, हे महामुनि, मुंहिंजी रक्षा कयो। हे ॾिसो भगवान जो हे पोयों मुंहिंजो मौत थी अचे पई मुंहिंजे पोयों, त वञ न पंहिंजे पिता ॾे, मां 14 लोक घुमी आवां, कोई नथो रखे पियो। पोइ हिकु कमु कर, मां तो सलाह ॾियां। कहिड़ी? तूं उन ई वञ जंहिंजो पोयों हे तिनके जे समान जंहिं राम बाण ठाहे छॾियो आहे, ब्रह्मास्त्र, हिकिड़े तिनके खे हथु लॻाए त उहो ब्रह्मास्त्र ठही वेंदो आहे, रामास्त्र ठही वेंदो आहे। त उन राम जी जी शरण में वञ। जी महाराज कमाल था कयो, राम जी जो ई त तीर आहे। हा ऐं मां राम जी जे शरण में वञा त मां काॾों बचंदुमि? चवनि था तूं हिन महिल तीर में छा ॾिठो अथई? उनजो प्रभाव ॾिठो अथई, शक्तिअ जो प्रभाव। ऐं जॾहिं तूं चरणनि में किरंदे वञी त उनजे तूं दया जो, करुणा जो स्वभाव ॾिसंदे। हिन महिल शक्तिअ जो प्रभाव ॾिठो अथई ऐं वञी करे करुणा जो स्वभाव ॾिस। वरी डुकंदो डुकंदो उॾामंदो आयो ऐं जीअं अची करे त्राही माम चवणु लॻो। त वाल्मीकि रामायण में लिखियलु अथव, ध्यानु ॾिजो। माता सीता ई खणी करे राम जी जे चरणनि में थी लॻाएसि। बोलो जगत जननी जानकी माता की जय। माता ईअं हूंदी आहे, शिशु ग़लती बि करे न त उनजी ग़लती ध्यानु न ॾेई करे पिता खां माफ़ी घुराईंदी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। माता जो हृदय ॾाढो कोमल हूंदो आहे। पिता जो बि हृदय दया हूंदी आहे, लेकिन उन में कानून बि हूंदो आहे। लेकिन माता त कानून बि भुलिजी वेंदी आहे। जीअं आयो न सीता माता खां माफ़ी थो घुरे त उहो चएसि थी न राम जी जे चरणनि में वञ, किराएसि थी, पकड़े करे राम जी जे चरणनि में थी किराएसि। रोअण लॻो जयंत कि मुंहिंजे प्राणनि जो दान, मूंखे प्राणनि जो दान खपे, मूंखे जीवन खपे। तॾहिं राम जी चयो जंहिं अख सां तूं ई शरारत कई आहे, कुदृष्टि रखी आहे, सीता जी जे चरण में चोच जो प्रहार करे तूं आघात कयो आहे, उहा तुंहिंजी हिकु अखि हिन सां हली वेंदी। उनखे हिकु अखि जो करे छॾियो। चओ हरे राम। कोई चवंदा आहिनि तॾहिं खां कांव हिकु अखि वारो थी वियो आहे। हिकु ई अखि घुमाए फिराए ॾिसंदो अथव, चालाक ॾाढो हूंदो अथव। चओ हरे राम।
त भगवान एॾा दयालु पोइ बि उनखे क्षमा करे छॾियो, जीवन दान ॾेई छॾियो। न त राम जी जो अस्त्र निकिरे महाराज टई लोक जली वञनि, कोई बची सघंदो? तॾहिं चवंदा आहिनि कि रामायण में कोमल चित अति दीन दयाला, कोमल चित अति दीन दयाला, कारण भी कृपाला, कारण बिन रघुनाथ कृपाला, कोमल चित अति दीन दयाला, राम श्री राम, राम श्री राम, राम श्री राम, श्री राम श्री राम।